मिठियानी जो ॿियो नौजवान चांडिया बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ॻोठ सैयद अली गोहर शाह वासी मुनवर हयात चांडियो सिंध हुकूमत जी नाइंसाफ़ी ऐं मेर जी लताड़ खां तंग थी पंहिंजूं ड्रिगियूं साड़े राख करे छॾियो। इन मौक़े ते हुन साफ़ियुनि अॻियां दाहिंदे चयो त हर इदारे में करप्शन सबबि नौकरियूं न मिलण करे असांजी सिंध धरतीअ जा केतिरा ई पढ़ियल लिखियल नौजवान बार बार इंटरव्यू ॾियण खां पोइ दिलि शिकस्ता थी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। हुन वधीक चयो त आउं इंटरमीडिएट BA ऐं MBA 3 साल सिविल इंजीनियरिंग डिप्लोमा 3 साल B.Ed ऑनर्स करण खां पोइ बि मेरिट जी लताड़ सबबि मूंखे अञा ताईं का बि नौकरी न मिली सघी आहे, जंहिं करे मां हिन वक़्तु बेरोज़गारी बुख बदहालीअ जो शिकार आहियां। मां कंहिं वक़्तु बि शहर जे मेन चौक ते पंहिंजी बचड़नि समेत पाण मथां पेट्रोल हारे ख़ुदकुशी करे छॾींदसि, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदा हूंदा। ॿिए पासे हुन वरी बि आला इंतिज़ामिया ऐं तक जी चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त ख़ुदा नौकरी ॾेई मुंहिंजो हक़ आहे ऐं मूंखे पंहिंजा हक़नि खां महरूम न रखियो वञे, मूंसां इंसाफ़ करे मूंखे परेशानी खां बचायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।